अजमईन मिन यौमिना इला क़ियाम यौमिद्दीन अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहुल हकीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमन युअज़्ज़िम शआइरल्लाह फ़इन्नहा मिन तक़वल क़ुलूब। सलवात। मुझे मौजूद सामीन कई लंबी चौड़ी यकीन सिर्फ इमाम सज्जाद अलैहिस्सलाम के मुनासिबत के हवाले सां प्रोग्राम में शरीक थियण एक वॾी सआदत आहे। अल्लाह तो फरमाए त जेको शख्स शाइरुल्लाह जी ताज़ीम करे थो उहो गम उन शख्स के जला बख्शे थो त हुन जी दिल परहेज़गार है। जेको शख्स चाहे थो त मां परहेज़गार रहा मुत्तकी रहा उनखे घुर्जे त वो शाइरुल्लाह जी ताज़ीम करे। सूरह हज जी 32 नंबर आयत। शाइरुल्लाह कहिड़ा जल्दी जल्दी में टाइम ना है न त इंशाअल्लाह कॾहिं हयाती रही त ॿुधाईंदासीं। वॾे वॾा शाइरुल्लाह 4 आहिनि: क़ुरान, काबो, पैगंबर जी ज़ात ऐं नमाज़। जेके इस्लाम जे हवाले सां इहे शयूं सुञातियूं थी वञनि। ऐं अहिड़े नमूने सां क़ुरान शाइरुल्लाह कंहिंखे चयो आहे? क़ुरान काबे खे चयो, तवाफ़ काबा खे चयो, रमियो जमरात खे चयो, हजर असवद खे चयो वियो। जेका सही कई वई उनखे चयो वियो। ऐं अहिड़े नमूने सां वॾे में वॾी जेका निशानी आहे शाइरुल्लाह जी उहा हया आज़ादारी इमाम हुसैन। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शाइरुल्लाह यानी जंहिंजे ज़रिए सां असां तव्हां दा सुञाता वञूं। असां तव्हां जे करे आज़ादारी सुञाती नथी वञे। 25 मुहर्रम असांजी ज़रूरत आहे जो असां अचूं फर्श अज़ा ते वेही करे गमे इमाम सज्जाद अलैहिस्सलाम मल्हाए करे दिल के परहेज़गार बणाए करे पंहिंजा गम दूर करे सआदत हासिल करे। जॾहिं ही जहान छॾियूं त इमाम सज्जाद अलैहिस्सलाम सां गॾु मायूसूर थियूं। इमाम सज्जाद अलैहिस्सलाम उहा शख्सियत आहे जेका शख्सियत करबला जी ऐनी गवाह आहे। ये आज़ादारियूं असांजी अमानतूं आहिनि। साईंजन खे मिली न, बुज़ुर्गनि खां अमानत मिली आहे। ऐं अहिड़े नमूने सां साईंजन वरी इहा अमानत पंहिंजे बचड़नि ते आहिनि। जेको बि आज़ादारी करे थो या अलम खणे थो या मजलिस अज़ा जो एहतमाम करे थो, इहे शाइरुल्लाह आहिनि। इहे हिकिड़ियूं अमानतूं आहिनि। इन्हनि अमानतुनि में अहिड़े नमूने सां अमल कयो वञे ताकि जॾहिं असांजी औलाद इनखे हथ में वठे त फ़ख्र सां चवे त असांजा अबा ऐं ॾाॾा फ़ख्र सां चवे असांजा अबा ऐं ॾाॾा ही प्रोग्राम कंदा हुआ। जंहिं सां ॾिसो त 25 मुहर्रम जेके बि आहिनि साईंजन बानी आहिनि फ़ख्र कंदा आहिनि, लेकिन असां बबले वारा सभु या सभु फ़ख्र कंदा हूंदा आहियूं असांजो पास। इहो इनजे करे जो असां सभु या सभु बानीकार आहियूं। तो मुझे अज़ीज़ दोस्तों, इंसान जी भले में भली खसलत कहिड़ी आहे? इंसान जी भले में भली खसलत इहा आहे त उहो पंहिंजो पाण खे गमे इमाम हुसैन सां मुत्तसिल करे। अॼु असांजो यकीनन केर बि गुज़ारे न आहे। इन फर्श अज़ा ते जेके असां आया आहियूं असांजो केर बि गुज़ारे न आहे वियो। असां आया आहियूं गमे इमाम सज्जाद मल्हाइण। जॾहिं
मुहर्रम जो चंड चढ़ंदो आहे न मुहर्रम जो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो दुख आयल नालो याद अची वेंदो आहे। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो नालो याद ईंदो आहे त दिलि बेदाब थी वेंदी आहे। चवण जी ज़रूरत न पवंदी आहे त गिरियो करे कोई। जॾहिं बि इहो खूनी चंड चढ़ंदो आहे असीराने करबला याद ईंदा आहिनि, आशूरा याद ईंदी आहे, सैयदा ज़ैनब याद ईंदी आहे। लेकिन अजीज़ो जॾहिं 10 मुहर्रम ईंदी आहे न शुहदा याद ईंदा आहिनि, इहा याद ईंदी आहे त इहो 10 मुहर्रम जेको आयो हुयो गम ख़त्म न थिया जो इन ॾिहाड़े ते अली अकबर जी शहादत थी बड़छी लॻी, मौला अब्बास जा बाज़ू कलम थिया, शहज़ादा अली असगर जो गलो कर। लेकिन अजीज़ो जॾहिं 25 मुहर्रम ईंदी आहे न इमाम सज्जाद अलैहिस्सलाम याद ईंदा आहिनि। मां ईअं छो न चवां त करबला बि याद ईंदी आहे त मुहर्रम बि याद ईंदी आहे। 25 मुहर्रम साल याद उहा शइ बि ईंदी आहे। मक्को मदीनो न अजीज़ो कूफा जूं बाज़ारूं याद ईंदियूं आहिनि, कूफा जूं दरबारूं याद ईंदियूं आहिनि, शाम जूं बाज़ारूं याद ईंदियूं आहिनि। इहा याद ईंदी आहे सैयद ज़ैनब हुजे ऐं दरबार शाम हुजे, जोड़ न आहे। लेकिन अज़ीज़ो जॾहिं इमाम सज्जाद अलैहिस्सलाम जी 25 मुहर्रम याद ईंदी आहे न 25 मुहर्रम उहा रात उहो ॾिहाड़ो आहे जंहिं ॾिहाड़ ते करबला सॼी याद अची वेंदी आहे। कुझु जनाज़ा अहिड़ा आहिनि जिन जनाज़नि खे ॾिसी करे गसाला रोड़ लॻा। हिकु जनाज़ो सैयद ज़ैनब जो जॾहिं इमाम अली अलैहिस्सलाम गुस्ल ॾियनि पिया त उन टाइम रड़ियूं करे रोअंदा रहिया। के पुछे कई बाबा रो छो था? इमाम अली अलैहिस्सलाम जन फरमाईंदा बाक़ी ॾिनो आहे सैयदा जूं बसरियूं ज़ख्मी आहिनि। हिकु इमाम सज्जाद अलैहिस्सलाम आहे। जॾहिं इमाम सज्जाद अलैहिस्सलाम खे गुस्ल ॾिए इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम लॻ रोअनि पिया, इहो जुमिलो चवनि पिया इमाम जेके गर्दन में तोग हुयो अञा निशान बाक़ी आहिनि। इन्ना लिल्लाह